साईं मुंहिंजी हीअ कहाणी आहे गुलशन बादशाह ऐं गुलिस्तान परीअ जी। हीअ कहाणी बहुत मज़ेदार आहे। 5 मिंट पंहिंजा सिराए जे तव्हां ॿुधंदो तव्हांखे बि मज़ो ईंदो ऐं असांखे बि लुत्फ़ थींदो। हंधि उहो सड़े जाथे बाहि ॿरे। हिकिड़ो बादशाह त मुंहिंजो अलाह हुआ, पर कंहिं ज़मीन जी टुकरी जो बादशाह हुजे। तंहिं बादशाह खे 5 पुट हुजनि। जेको आख़िरी पुटु हुजे उनजो गुलशन बादशाह नालो हुजे। 5 भाइरनि जी पाण में एॾी त प्रीत हुजे बेअंत। पोइ 5 भाइरनि पाण में सलाह कई, असांजी हेॾी पाण में मोहबत आहे, अगरि जे शादी कंदासीं ॿिए हंधि हुतो त पंहिंजो मायूं उहे पाण में विड़ी पवंदियूं। सुभाणे झगड़ो थींदो, असां में पाण में जेकी इहा प्रीत आहे इहा ख़तमु थी वेंदी, साड़ पैदा थी पवे। इन खां असांजी सलाह इहा ई आहे त असां उतो शादी कयूं जिथों हिकु ई बादशाह जूं हुजनि ऐं बादशाह जूं हिकु ई धीअर जेकी हुजनि, 5 ई हुजनि। हू 5 भेनर हुजूं, असां 5 भाइर हुजूं। न असां पाण में विड़ी सघंदासीं, न हू पाण में विड़ी सघंदियूं। सो असांजी इहा प्रीत सदा सलामत रहंदी। सो इहा मुंहिंजी सलाह आहे। ज़मीन सलाह पाण में करे सिधो सो पंहिंजे पीउ वटि आया। पीउ खे चवंदो, अबा साईं असांखे शादी करणी आहे, पर उतो कंदासीं जीअं बादशाह जूं या कंहिं बि घर में 5 धीअर हुजनि, 5 ई भेनर हुजनि। सो 5 सां ई शादी असां कंदासीं। सो असांखे इन तरीक़े सां शादी करणी आहे। बादशाह देरी न कई, वज़ीर नौकरनि खे आर्डर ॾिनो त बा वारो कयो, ॾिसो कंहिं घर में आहिनि 5 धीअर वेठल जा भेनर, त पोइ उन्हनि सां मां पंहिंजे पुटनि जी शादी कराईंदुमि। तव्हां बसि रिश्तो उन्हनि सां करे अचो। साईं नौकर वज़ीर चाकर इहे भॻा हेॾे होॾे ॾाढो 3, 4, 5 महीना हिननि पंहिंजे हिसाब सां ॻोल्ही, पर काथे बि हिननि खे 5 भेनर न लधियूं। किथे 2, किथे 3, किथे 4 हुजनि, पर 5 किथे बि न हुजनि। घुमी फिरी वज़ीर नौकर अची बादशाह वटि पुॻा। बादशाह सलामत खे चवणु लॻा, बादशाह सलामत, जेको तव्हां था चओ उन त कोन थो थिए। किथे बि 5 भेनर पाण में हिकु घर में वेहणु वॾो मसइलो थी वियो आहिनि कोन। किथे 2, किथे 3, किथे 4 त आहिनि, बाक़ी 5 पूरियूं न आहिनि। पोइ जीअं तव्हां चओ। बादशाह खे सम्झ में ॻाल्हि न पई अचे। बादशाह वज़ीर खे घुरायो। वज़ीर आयो, वज़ीर खे चयईं, किथे बि भला 5 भेनर न आहिनि त पोइ हाणे कीअं मसइलो थिए। छोकिरनि मोरनि जो ज़िद इहो ई आहे त जिथे बि 5 धीअर हूंदियूं या 5 भेनर हूंदियूं पाण में, उन्हनि सां असां शादी कंदासीं। पोइ अॻे ज़माने में बादशाह जेका हूंदा सो वज़ीर रखंदा, वज़ीर सियाणा वॾा हूंदा। पोइ वज़ीर बादशाह खे चवणु लॻो, बादशाह सलामत, हाणे मुंहिंजी सलाह वठो तव्हां। तीर कमान ॾियो पंहिंजनि पुटनि खे। पोइ पंहिंजनि पुटनि खे इहो ई शर्त रखो, बा जहिड़े पासे ॾे बि तव्हां तीर हणंदो, जंहिंजे घर में किरियो मां शादी उतो कराईंदोमांव। पोइ इन शर्त ते हू राज़ी थी वेंदा। पोइ तूं पाण हिसाब सां तीर हणंदा, पोइ उन्हनि घरनि में हुननि जी शादी कराए। किथे बि कोन मिलंदी बादशाह सलामत अहिड़ी 5 भेनर जो पंहिंजे पुटनि जी तूं शादी कराए। इहो कमु कर तूं। देरी न कई, बादशाह पंहिंजे पुटनि खे घुरायो। बा तव्हांजो कमु उहो कोन थो थिए। कंहिं बादशाह वटि कंहिं वटि बि 5 धीअर कोन्हनि के जो तव्हांखे मां परणायां। सो पाण में भेनर कोन थियूं मिलनि। हाणे तव्हांखे शादी करणी आहे त हीअ तीर कमान पंहिंजा खणी जहिड़े तरफ़ ॾे बि हणंदो, जंहिंजे घर में किरिया ग़रीब हुजे अमीर हुजे, मां उन वटां तव्हांजी शादी कराईंदुमि। सो इहो कमु कयो। हिननि चयो, भला नथो थिए कमु त भला इहो ई कमु सही आहे। देरी न कईसीं, कंहिं ॾखिण हयो तीर, कंहिं उत्तर हयो, कंहिं ओभर हयो। जंहिं घर में तीर किरे पियो उन घर में वञी बादशाह हिननि जो रिश्तो करे पियो अचे। साईं 4 भाइरनि तीर हया, सभिनि पंहिंजे हिसाब सां हुननि जे बादशाह रिश्तो करे आयो। 5 जेको भाउ गुलशन बादशाह हुजे उनखे पीउ चयो, पर उन तीर न हयो। चई बादशाह खे पीउ खे चवणु लॻो त अबा मां तीर न हणंदुमि, कुझु बि थी पए मां तीर न हणंदुमि। भले अधे वारनि जी तूं शादी कराए, मूंखे हाली शादी ई न आहे करणी। हे इहो मींहुं ॾेई पीउ खां गुसायो ज़ोरीअ। सो हिन तीर ई न हयो। पोइ साईं बादशाह देरी न कईसीं, हिननि 4 पुटनि जी उतां रिश्ता कराए, शादी कराए, पंहिंजे घर वठी आयो। पोइ हाणे हो 4 शादीशुदा थिया। हे गुलशन बादशाह छड़ो, जेको अकेलो, जंहिंखे ज़ाल कुझु बि न हुजे। पोइ अक्सर ॾिसंदा हो त छड़े जी ज़िंदगी त बहरहाल तव्हां पाण ॼाणियो था की छड़ा हूंदा। पोइ त भाॼाइनि खां मानी घुरे, सो हिनखे मानी बि टाइम जी न मिले, लटो कपिड़ो बि हिनखे धोई टाइम जो न मिले। हेॾो होॾो हाणे छड़े माण्हू जी कहिड़ी इज़त आहे घर में। इन ॻाल्हि ते तारीख़ बेस कंदो पियो भाॼियुनि सां। त वारो कयो, भाॼाई मानी खणी आहे त मानी चवे त हूअ ॾींदसि, हिक ॿिए ते हणी वेही रहनि। सो हिनखे टाइम सां मानी बि न मिले, न लटो कपिड़ो। पोइ जेकियूं ॿियूं भाॼायूं हुयूं हिन जूं, उहे थोरियूं हिन खां पासीरियूं हुयूं। बाक़ी जेकी वॾी भाॼाई हुयसि वॾे भाउ जी, उहा हिनखे थोरो घणो लह विचड़ ऐं कुर्ब ॾींदी हुई।
पोइ उन सां हिन मुंहुं मारे कई हिकिड़ी ॾियार त मूंखे मानी टेम जी नथी ॾे, हिन लटो कपिड़ो ई धोए, त पोइ उन हिनखे मेणो ॾिनो। हा साईं, तूं शादी न कई, असांजे मुड़ुसनि शादियूं कयूं, असां सां जहिड़ा तेड़ी हुयूंसीं पाणी, तूं साईं तूं जंहिं हूअ गुलस्तां परी ईंदी सो तूं पुट उन सां शादी कईंदे। भाॼे हिनखे मेणो ॾिनो त हिन चयो बणाए गुलस्तां परी छा आहे, कहिड़ी मखलूक जो नालो आहे भला। वञी भाॼे जे पासो हुते वञी भाॼे खे पुछा कईं त भाॼे ॾे हवाल, इहा गुलस्तां परी किथे आहे, केरु आहे? चई मूंखे ख़बर न आहे, इहो त पिणी वारा ॻाल्हियूं कंदा आहिनि, बादशाह ॻाल्हियूं कंदा आहिनि, त गुलस्तां परी रहे थी कंहिं बादशाहीअ में, सो इहा मूंखे ख़बर न आहे। हिन खे साईं निभाग खे शौक़ु थी पियो त मां गुलस्तां परी सां शादी कंदुमि, बसि हाणे ॿियो शादी न आहे करणी। हिनखे भाॼे रुॻो मेणो ॾिनो, हिन मेणे में चई त तानो हुयो त मूंखे हाणे शादी करणी आहे त गुलस्तां परी सां शादी करणी आहे, न त शादी न आहे करणी। हे लटनि जी त ॻंढड़ी ॿधी रवानो थी पियो। पुछा कयूं भाउ काॾे? चए भाउ मूंखे शादी करणी आहे पर गुलस्तां परीअ सां। चए भाउ हाणे उहा अलाए कहिड़ी मखलूक अलाए किथे थी रहे, कीअं ख़बर पई? चए भाउ हीअं दुनिया जे तख़्ते ते हिते हूंदी ज़मीन ते, त इन सां शादी मूंखे करणी आहे कहिड़ी बि हालत में। साईं पीउ खां भाइरनि खां सभिनि खां ज़ोरीअ ॻंढड़ी ॿधी अधो रवानो थी पियो। हाणे साईं नईं मूं शौक़ु कयईं त गुलस्तां परी सां शादी करण थो वञे, भाॼे जो मेणो बर्दाश्त न करे सघियो। अक्सर भाॼे में मेणा घणा ॾींदियूं न, मथां को ताम गिरती थी वई, हाणे गुलस्तां परी लभण वाले न। सो हकलींदो होकारींदो रवानो थी पियो। हाणे साईं काॾे तरफ़ वञे कीअं ख़बर पए? हिन खणी बर मुंहुं कयो त हलंदो वञे पियो, हलंदो वञे पियो। हिकु ॾींहुं बिरबान नज़र आयुसि, का शइ बि न, वण टण बि न नज़र आयुसि। चई हाणे कीअं मसइलो थिए? चई तूं कला बसि रवानो थो थी पा। हलंदो हकलींदो होकारींदो वञे पियो। ॾिठे त बणा हिकिड़ो परे खां ई तजुलो सम्झ में आयुसि। परे खां तजुलो नज़र आयो त हिन चयो त बणा जी अक्सर असां हिते आहिनि त हितां पीर आहिनि त उन जा कुबनि ते कावा लॻल आहिनि या कुझु बि आहे या टाइयूं लॻल, सो परे खां चिलको ॾींदियूं आहिनि। सो हिनखे परे खां इस तरह सां चिलको नज़र आयो। हीअ अॻिते वधी जो वियो त उहो हिकिड़ो लो कोट सोन जो वरियो पियो हुजे, जंहिंजो तजुलो सोन जो अचे पियो हुनखे। अहिड़ो जो परे खां सम्झ में आयुसि जीअं लो कोट तजुलो ॾिए पियोसि। हीअ हली विधो पुॻो जंहिंमहिल ॾिसईं त बणा हिन जो रस्तो काॾो आहे, दरवाज़ो काॾो आहे, हीअ कहिड़ी शइ आहे? घुमी फिरी हिनखे काथूं जॻहि हथ अचे वई, हीअ त अंदरि किरास थी वियो। अंदरि जो वियो त बणा बाग़ आहे, पर बाक़ाइदे क़िस्म क़िस्म जा मेवा त काई पई आहे, पर बाग़ सुके थो पियो। उनखे पाणी भराल ज़रूरत आहे, पाणी कोन्हे को बाग़ जो। हिन ॾिठो त बणा मेवात त हिन में भली थींदी, बाक़ाइदे बाग़ बि मज़ेदार आहे, पर हे सुके छो थो पियो? हे इन सोच वीचार में ॾिसंदो वञे पियो, हेॾे होॾे फिरंदो वञे पियो। ॾिठईं त बणा हिकिड़ी बला सुती पई आहे, पर ईअं गोॾनि ते ड्रभ ॼमी पिया, देव सुतो पियो आहे। हिन चयो बणा हाणे कीअं मसइलो थिए? देव अॻे 6 महीना निंड कंदा, 6 महीना जाॻंदा। हे कुझु महीना हिन जा रहिया हुया, हे निंड जी हो, बाक़ी कुझु मन जाग में अञा रहिया हुया 2-3 ॾींहं या महीनो ॾेढ रहियो हुउसि। हे बि जो पुॻो ॾिठईं त बणा हाणे कुझु बि ॿियो कोन्हे को। उहो नार बीठो, हिन नार खे खणी चालू करे हिन बाग़ खे पाणी ॾियणु चालू कयो। अची त बाग़ खे पाणी ॾियणु चालू कयो, अची महिनत करणु लॻा त हाणे 1.5 महीनो हुनजी निंड में हुयो। 1.5 महीने में बाग़ थी वियो सफ़ा साओ, मेवात बेवात बि पचाए वियो। पाणी लाॻीतो जो आयुसि त मेवा पकल त हुयो, वञी बाक़ी रहियो हो, पर पाणीअ जे करे पियो कीबाए। साईं कुदरत मुंहिंजी अलाह जी ते उहो टेम अची वियो जंहिं महिल 1.5 महीनो गुज़रियो। देव जो अखि खोली त बणा बाग़ साओ। चई हीअ वरी कहिड़ो करशमो आहे? बणा हूअं मां उथंदो आहियां त बाग़ सुकी काश रहंदी कोन्हे, वरी 900 साओ कंदो आहियां। हीअ वरी कहिड़ो कुदरती अॼु ना त मूंखे नज़ारो नज़र आयो। हिन इन सोच वीचार में हुयो त हुनखे बि ख़बर पइजी बणा मामो उथियो आहे। वञी मामा करे वञी पेरनि ते किरी पियो। शहज़ादो गुलमुनीर बि, गुलमुनीर जो गुलहसन बि, सो पेरनि ते किरी पियो। चई हिनखे खणी पोइ ते धिको ॾिनई। चई केरु आहे? चई मामा हाणे तूं मूंखे नथो सुञाणे, मुंहिंजो नालो गुलहसन बादशाह आहे, सो आयो आहियां। हीअ बाग़ साॻ तुंहिंजो साओ कयो त हेॾो सारो तोते थोरो क़ीमत बि मूंखे हकले थो? हीअं ॾिसी चई अॼु चई बाग़ मुंहिंजो साओ न करे आई, मामा न ॻोठी आण त सरियां जेतिरा धणा कया आहीं। तूं इंसान जा बजड़ा हिते कीअं आयो आहे? कहिड़े कम लाइ आयो आहे हिते? को बरबी में बिरान में को अची न सघंदो आहे। हाणे गुलहसन बादशाह चवणु लॻुसि, मामा हाणे मूंखे गुलस्तां परीअ सां शादी करणी आहे, सो मूंखे इन करे मां निकितो आहियां घरों। सो अची तो वटि पुॻो आहियां। मां अॼु मामे खे ख़बर हूंदी, मामो देव आहे, दुनिया सॼी हिनजे हेठों आहे। सो मामा मूंखे ॾस ॾे गुलस्तां परी किथे ते रहे, मूंखे शादी करणी आहे। चई तूं इंसान ऐं बचड़ा, तूं शादी कंदे गुलस्तां परीअ सां? असां देव आहियूं,
असां कॾहिं गुलस्तान बादशाह हिन गुलस्तान परी सां शादी करण जो सोचो ई न आहे। तूं वरी शादी करण जो सोचियो। असां हिकिड़े झलक ऐं दीदार जे करे ई मां बाग़ हयूं वेठो आहियां। माना कंहिं महिल बि अचे गुलस्तान परी हिन ते मन दीदार ख़ातिर लहे त मां उनखे रुॻो ॾिसां। तूं थो चवे त मां उन सां शादी कंदुमि। भई हलो अथई त मां थो चवां तूं मोटी वञ पोइ हिते। चए मामा मोटण जो मेणो न ॾे, भले अॻिते मुनागूं दग ॾे त जीअं मरां महबूब जे मुल्क मरां, बाक़ी पोइ हिते न मोटां। हिन जी गैरत हिमत ॾिसी चई त भला हाणे जेकॾहिं नथो मुड़े तोखे मां ॾस ॾियां थो, पर गुलस्तान परी आणे त मूंखे हिकु चकर ज़रूरु दीदार करायूं वञजांइ। चए हा। से हाणे हिनखे चई मां हिकिड़ो तोहफ़ो बि ॾियां थो ऐं रस्तो बि ॾसियां थो, तूं इन हिसाब सां वञ, तूं इनशाला पुॼी वेंदे। से हिनखे चई हीअ टोपी ॾियां थो, हिन टोपी तूं पाईंदे तो सभिनी खे ॾिसंदे पियो, तोखे को बि न ॾिसंदो। हिन टोपीअ में एॾी करामत आहे। ऐं जे गुलस्तान परीअ ते हीअं वेंदे उतरे पासे ॾे हलंदो वेंदे हिकु चौदगी ईंदई। पोइ उन चौदगीअ ते तूं राति रहिजांइ। राति रही सुबुह ते जेको उतरे पासे खां जेको ॾखिण पासे ॾे रस्तो वञे, इहो सिधो सो वठी सिधो सो उते वेंदे हिकु तोखे बाग़ नज़र ईंदो, पर हीअं ई कोट वरियल हूंदी। इन नमूने हिकु बाग़ परियो नज़र ईंदी। उन बाग़ में अंदरि क्रॉस थी वेंदे पोइ उते हुननि जो हिकु जलसो थींदो आहे। पोइ उहो वार रखियलु हूंदो आहे। पोइ उन वार ते जलसो थींदो आहे, जीअं खम्स जा जुमो वग़ैरह सां जे हिसाब सां आहिनि, उन हिसाब सां हुनखे ॾसींदो। उन जा पार आहिनि सो उते तूं रहो। पोइ हिकिड़े ॿिनि ॾींहंनि में अचनि, हफ़्ते ॾेढ में अचनि, पोइ ईंदा अहिड़े हिसाब सां मींहं जूं कणियूं पवंदियूं, थधी थधी हवा लॻंदी अचे, उहे लहंदा आहिनि। उते राग थींदो आहे वॾो। गुलस्तान परी उन डानश कईंदी आहे उते देव, पर जेका बि आहिनि उहे अलाह जा मखलूक उहा ईंदी आहे। सो तूं उते वेही रहो। पर गुलस्तान परी जंहिं महिल राग ख़तमु थिए, गुलस्तान परी में हथु विझंदे त गुलस्तान परी गाइब थी वेंदी। जीअं तूं गाइब खे नज़र ईंदी, उहा हुननि को नज़र कंहिंखे बि न ईंदी। तूं वतियूं खनियूं हलियो अचिजांइ, पोइ मूंखे ज़रूरु ॾेखारिजांइ। हिनखे सॼा रस्ता पार ॾेई ऐं हीअ हकले होकारे रवानो थी पियो। सिधो सो वञी उन चौदगीअ ते पुॻो। साईं चौदगीअ ते जंहिं महिल पुॻो त उते हिन राति रहियो। पोइ ॾखिणे पासे ॾे रस्तो जेको वञे पियो, हीअ उन सां हलींदो हकींदो होकारींदो वञे पियो। वाक़ई ॾिठी त बणा कोट वरियो पियो आहे, साॻियो सिस्टम आहे। हे सिधो सो उते अंदरि घिरी वियो। ॾिठे त बाग़ बि साओ आहे, सावक बावक मन लॻी पई आहे। हू जादू जो बाग़ हो, पर सुके न पियो। सो सिधो सो लॻो पियो, सही लॻो पियो। सफ़ा हे घुमी फिरी हेॾो होॾो। हाणे चई कीअं मसइलो थिए, हाणे राश कयां त ख़बर पए त कॾहिं न अचनि। पोइ कुझु ॾींहं गुज़रिया त पाण ॼणे ईअं थधिड़ी हवा ऐं मींहं जूं कणियूं जो पियूं, त हिनखे पता पार लॻाए ज़रूरु अॼु अचनि था। हे टोपी पाए वरी उन साइड ते बीह रहियो जिथे हिन जो मैदान हुयो नचण हुन कुॾण जो। थोरी देरि गुज़री त देव जी ज़ात ऐं परियूं अचे लथियूं। साईं दूल दमान वग़ैरह सभु कुझु अॼु ज़ाहिर थिया। जादू जे हिसाब सां अचे नगारा वॼण लॻा, धूल ददका थी विया। साईं ॻाइणु चालू थी वियो। साईं शहज़ादी उहा गुलस्तान परी बि अचे लथी अचे, उहा बि डानश करण लॻी चालू कई अथई। हल हलां सॼी राति हिननि पंहिंजी डानश कई। बगल असुर आज़ानुनि जो टाइम आयो। गुलस्तान परी बसि करे या स्टेज तां मस लथी त हिन खणी हथु विधुसि। हिन जो हथ जो विधो त उहो शहज़ादी गुलस्तान परी गाइब थी वई। इहे सॼे हिन देवनि खे परनि खे ख़बर पई त गुलस्तान परी काॾे वई। हाणे हुजे हिननि खे हिकु नज़र अचे त हे ॻोल्हा कनि, त हिननि पंहिंजे हिसाब सां वॾी ॻोल्हा कई, पर हे गुलस्तान परीअ खे हथु विधियूं ऐं पटियूं आयो। अचे हुन गुलस्तान परीअ खे खणी भॻो ते हण हला हल हला हल हला हल हला हल हला सुठी मंज़िल करे साॻी उते जीअं ॾस ॾिनोसि देव, उन देव वटि खणी अची हीअ पुॻो। हाणे हीअ परेशान हुजे गुलस्तान परी त आहे कहिड़ो शइ जेकी मूंखे खयूं थी वञे, नज़र बि काशी नथी अचे, कहिड़ी शइ आहे। गुलस्तान परी इन अफ़सोस ऐं वीचार में वेठी हुजे ऐं हीअ यको ॻाल्हाए ॿोलाए न पियो। हाणे चई हीअ कहिड़ी मखलूक आहे जेकी मूंखे खणी आई, सो काशी नज़र बि नथी अचे हिनमहिल ताणी। गुलस्तान परी परेशान हुजे, हिन सां ॾाढो ॻाल्हाए पर हीअ वणंदी न पियो ॾिएसि। हाणे उन साॻे उन वेझो जंहिं महिल पुॻो देव जे, हिन सोचियो त बणा सोन जो जेको कोट वरायूं वेठो आहे, हेॾी हुनजे हथ में ताक़त आहे जेको मूंखे टोपी ॾे गुलस्तान परीअ जो प्लान ॾसे पियो त खणी हिन तरीक़े सां अचु। अगरि जे मां इन वक़्तु खणी वेंदुमि, इहो जेकॾहिं फिरी पवे त गुलस्तान परी मूंखां कसे वञे त कसे सघे थो। हिन में त एॾो जादू आहे। हिन चयो न आहे ॾेखारणी बसि इन खे, पर ॿाहिरों पटे वेंदो मां त भले इहो इंतज़ारु ऐं सॼो साल वेठो हुजे। उतो ई सही पासो ॾेई वरी रवानो थी पियो पंहिंजे तरफ़। हिनखे दग जी ख़बर हुई त केॾो आयो हुउमि, कीअं आयो हुउमि। सिधो सो वञी ॻोठ पंहिंजे जे वेझो थियो अचे।
हिन चई थकिजी पियो खोड़ मंज़िल करे आयो न गुलस्तान परी सां न ॻाल्हायो न ॿोलायो हिन विच में पंहिंजे हिसाब सां जंहिंमहिल पंहिंजे मुल्क ते जंहिंमहिल आयो ॾिठईं त बणा मुआरे बाग़ वेझो हाणे कमु तयारु आहे। सिधो संवञी गुलस्तान परीअ खे पंहिंजे बाग़ में खणी आयो। अची टोपी जो लाहे त साॻियो ई शहज़ादो गुलशन बादशाह दी पी रहियो। शहज़ादी गुलस्तान परीअ जंहिंमहिल ॾिठो त बणा हेड़ो सुहिणो त हू हुयो न त हुन ते हूअ ॿई आशिक़ थी पिया मस्तु थी पिया। हूअ बि चई तूं एॾो सुहिणो हुई त पोइ खामखा चोरी छो पियो करे सरियाम तूं टोपी लाहे अची आहीं त मां तोखे क़बूल कयां तूं खामखा हेॾी तकलीफ़ करे आहे न। हिन जो मां जहिड़ो बि आहियां हाणे इहो आहियां मां हाणे त मुंहिंजे मुल्क ते आहे न हाणे त काॾे न वेंदी आहे न। बस अची पाण में ख़ुशि ख़राब त हुन ऐं कचहरी करणु लॻा। हाणे गुलशन बादशाह चवणु लॻो त हाणे हेॾी मंज़िल करे आयो आहियां थकियल मारियल ॾाढो आहियां महबूब मुंहिंजा तूं हेठि वेह गोॾो ॾे त मां निंड कयां कुझु आराम कयां मन थकियल आहियां वॾनि ॾींहंनि जो। सो तुंहिंजे इश्क में मां काशे बि न खाधी आहे न पीती आहे न निंड ई कई आहे। हिन चयोसि त हाज़ुर देरी न कई साईं। गुलस्तान परी वेठी हिन खे गोॾो ॾेई हीअ गोॾो ॾेई हे जो निंड कयो। उन बाग़ में हिकु ॾाइण रहंदी हुई। पोइ ॿाहिरि ओसे पासे में जानवर जेका बि वग़ैरह खाईंदी हुई हेॾो होॾो टेम करे पई पर हिन खे गुलशन बादशाह पसंदि अची वियो। कोई वक़्त में ॾिठो हुई किथे बि ॾिठो हुई गुलशन बादशाह ते आशिक़ हुई। हीअ दिलि में सोचींदी पई त इन बादशाह जो जेको पुटु आहे आख़िरी शादीअ खां में रहियल आहे जेकर दिलि थी चवे त इन सां शादी कयां पर मां ॾाइण आहियां मूंसां शादी कंदो कोन। हाणे कीअं मसइलो थिए। उन बाग़ में ॾिठईं त बणा गुलस्तान परी ऐं गुलशन बादशाह ॿई वेठा आहिनि। हुनजे गोॾे ते गुलशन बादशाह सुतो पियो आहे। हीअ असां चयो त हाणे कीअं मसइलो थिए। हाणे इनखे चई मारियां गुलस्तान परीअ खे मारियां गुलशन बादशाह पंहिंजे कंट्रोल में कयां पोइ इन सां शादी करे हीअ बादशाही संभाले न त हिन सां शादी करियो त मुंहिंजी त सपना लुड़ी वेंदा। देरी न कयो ॾाइण हेठि लही आई अचे हिन खे चयईं त खूह ते हिन खूह जे भर ते बि हिन खे सॾु करणु लॻे शहज़ादी गुलस्तान खे चए हेॾिया हेॾे ॾिस त हे कहिड़ो मंज़रु सुहिणो लॻो पिया गुल बीठा आहिनि एॾा सुहिणा जो बेअंत। हाणे गुलस्तान परी चवे पई त हाणे हूअ त हाणे चए पई गोॾे ते सुतो पियो आहे हिन जो गोॾो कढी इन ॾे कीअं वञा। हिन खे चयईं त मुंहिंजो मुड़ुसु सुतो पियो आहे मुंहिंजे गोॾे ते सो हाणे हिन जो गोॾो कढी कीअं चाहे उॼा जो मारियल हाणे कीअं कयां। हूअ साईं सॾणु लॻे त वारो करे हेॾे अच त साईं ॾिस केॾो नज़ारो भलो लॻो पियो आहे पार पार ॾाइण हिन खे सॾणु लॻी। हाणे हीअ त कोन पियो सुञाणे त ॾाइण आहे। हाणे चई पियो अचां थी अचां पर हाणे हीअं कर तूं हुनखे चयईं मां इहो ॾिसां थी नज़ारो पहिरियों तूं गुलशन बादशाह खे गोॾो ॾेई वेह तूं हितां मां इहो नज़ारो ॾिसी अचां त पोइ भला छा विड़ियासि मिलंदी वरी कचहरी कयूं वधीक। हीअ ॾाइण सिधो साईं वई गुलशन बादशाह जे हेठां गोॾो ॾेई बीठी। हूअ जो सिधो साईं वई उन खूह में हिन जो जादू हुजे उन खूह जे मथां जेको बि अचे पियो अधु खुदी उन शिक बि थिए हेठि हलियो पियो वञे। अले केतिरा जानवर जेका बि हूंदा उन खूह में अंदरि जमा कंदी वेंदी। ऐं गुलस्तान परीअ खे बि जादू त हुयो पंहिंजे हिसाब सां हुनजो वेझो आहे त खूह में शिक थिए अलाए कीअं हीअ किरी जो पई अंदरि उन भर में जीअं हिन गुलस्तान परी गुल जी शिक हुब में वई उते वरी गुल थी बीह रही। पोइ उते गुल थी वियो बीह रही त उते गुल एतिरो सुहिणो थी बीह रही उन खूह में माण्हू पाणी बाणियूं त भरण ईंदा हेॾो होॾो उन जी खूह मां छा ॻोल्हियांसि। हाणे छॾ गुलस्तान परीअ खे गुलस्तान परी त गुल थी खूह में हथी थी वई वठि ॾाइण खे शहज़ादे गुलशन खे। शहज़ादे गुलशन जे अखि जो खुली त ॾिठईं त बणा मथो ॾाइण वेठी आहे। हिन जो दिमाग़ु ख़राबु थियो हिन पुछा कि ॾे हवाल छा थियो जो तूं मुंहिंजो महबूबु काॾे वियो। चयो तुंहिंजो महबूबु मां ई आहियां। चयो उहो कीअं वरी। चए हिते ख़बर न आहे अलाए कहिड़ो तूफ़ान लथो एॾो उन में साड़ हुयो अलाए छा हुयो ख़बर ई न पई। मां तोखे पंहिंजा रवा ॾेई लिकायो मुंहिंजो बूथ ॿाहिरि खुलियल हुयो सो मूंखे हवा अहिड़ी लॻी कोसी सो मुंहिंजो बूथ खरी ईअं थी वियो। हाणे मां छा थी करे सघां मां तोखे कुझु बि न कई चऊं न करे सघियूं बहरहाल बचायुमि पंहिंजो सिर तुंहिंजे हवाले कयुमि। गुलशन बादशाह सोचणु लॻो शायदि मां निंड वठी वई मूंखे घणी गहरी सो शायदि मथां अहिड़ो को तूफ़ान आयो बि हुजे हिन जो बूथ वाक़ई बि खरी हुजे अहिड़ी थी वियो हुजे। हे हिन ॻाल्हि ते यकीन करे वियो। हाणे कंहिं मसइलो थिए पहिरियों त सुहिणी हुई हाणे त बेशिगिल थी वई। इन सोच वीचार में गुलशन रहियो त बणा हाणे त घरों त मां ड्राड हणी निकितो आहियां त मां शहज़ादी गुलस्तान परीअ सां शादी करे पर हिन जी शिगिल अलाए कीअं फिरी वई आहे। गुलस्तान परी त हाणे ॾिसण जहिड़ी न रही आहे। हाणे कंहिं मसइलो थिए हिकदमि मां हेॾी मंज़िल करे भॼाए बि आयुमि हाणे जहिड़ी तहिड़ी बि आहे हुन मुंहिंजे करे इहो कमु कयो आहे सॼो सो हाणे कंहिं मसइलो थिए। हाणे सिधो सो घर वठी आयो पंहिंजी भाॼाइनि खे चई भाई हीअ गुलस्तान परी आहे। चए हीअ गुलस्तान परी हेड़ी चए चरियो थियो आहे दिमाग़ु ख़राबु थियो अथई। चई हा हीअ ई आहे।
अदा हाणे हिननि छा कयो उन महिल हाणे हीअ जॾहिं शादी करण लाइ हीअ राज़ी आहे त भला मालिक छा कंदा। उन महिल देरी न कई त हिन जी शादी कराए छॾियईं उन डाइण सां। छॾ डाइण ऐं हिन खे वठि गुलस्तां परीअ खे त उहा छा थी करे। सिधो सो हितो ॻोठ जो मायूं जो वयूं त उन खूह में बाटली जो लाहींदियूं उन पाणीअ ख़ातिर का शइ अहिड़ो शइ जीअं पाणी अचे भरिजी उन पाणीअ जे जेको अंदरि उछलियनि उन में गुल हिन गुलस्तां परीअ जो उन में आयो ज़ाहिर थी। जेको गुल सुहिणो हुयो जेको गुल थी वियो हुते उहो सिधो सो आयो मायुनि जे हथ में ॾिठो त भणा कहिड़ो गुल सुहिणो आहे। गुल जी ख़ुशबू सूंघनि पयूं पंहिंजे हिसाब महसूसु कनि पई वॾी हुबकार हुजे। हिन जो हाणे कंहिं मसइलो थिए हाणे हिननि सभिनी सोचियो भणा पाणी भरिजी वञूं। हीअ बादशाह जेको आहे गुलस बादशाह इन खे तोहफ़े तौरु हीअ गुल पेश कयूंसीं। सो हीअ बादशाह असांखे ॾिसंदो गुल बि सुहिणो ॾाढो आहे जेको आहे 5 रुपया इनाम बि ॾींदो। हिते इन लालच ते गुल खणी रवानियूं थी पियूं त कुझु ॾींहं इन में गुज़री विया। शादीअ खे महीनो ॾेढ गुज़री वियो त हुन डाइण खे बि ख़बर पइजी वई त भणा हुनखे अॻे ई जादू जे ज़ोर ते ख़बर पए पई त गुलस्तां परी कले का खूह मां कंहिं कढी। हिन सोचियो त भणा इहे मायूं वयूं हूंदियूं पाणी भरण दिलनि में सो हिननि खे गुल इहो मिलियो हूंदो। गुल त थी वई हुन ख़बर हुई त हाणे इहा सिधी सही ईंदी हिते ई ॾींदियूं हिन गुलशन बादशाह खे। गुलशन बादशाह हिन खे सूंघंदो वरी इहा साॻे रूप में अचे वेंदी वरी इहा मुंहिंजी त ॿोल खुली वेंदी जेको मुंहिंजी आहे सभु ज़ाहिर थी वेंदो। इन महिल देरी न कई उन महिल हिन ड्रामो रचियो। उन महिल हिन पंहिंजे मुड़ुस खे घुरायो त मूंखे पेट में सूरु पियो आहे अहिड़ो। सो हीअ फतकण लॻी। गुलशन बादशाह ॾे न्यापो त वियो तुंहिंजे घर वारी खे पेट में सूरु पियो आहे अहिड़ो जो ज़ारी बाक़ाइदे हीअ जो फतके पे वेठी। हाणे गुलशन बादशाह आयो ॻाल्हि गुलशन बादशाह ॾिठो त भणा मुंहिंजी घर वारी त सफ़ा बेहाल लॻी पई आहे। देरी न कई उन महिल वज़ीरनि नौकरनि खे चईंदा वारो के को हकीम घुरायो। हुनजो मूंखे हकीम जी ज़रूरत कोन्हे का। फलाणी माई जेकी आहे उन गुल हिकिड़ो आहे उन गुल खे मूंखे घोटे प्यारींदे मुंहिंजे पेट जो सूरु छॾे वेंदो न त मां मरी वेंदमि। हिन जो को मसइलो ई न आहे। उन महिल देरी न कई वज़ीर खे मोकिलियो। सिधो सो वज़ीर वियो ॾिठईं त भण वाक़ई माईअ वटि गुल आहे। माईअ खे पुछा कईं काॾो ऐं अचे खूह में लुथंदमि। चईं गुल ॾे असांखे बादशाह जी छाकाणि घर वारी थी मरे पई वारो कर गुल ॾे। देरी न कई त उन माईअ खां गुल वठी वज़ीर चे पुॻो बादशाह खे ॾिनई। बादशाह सिधो सो उन हकीम खे घुरायो। हकीम खे घोटाए हाणे हिन खे पीअणो खाइणो त हुयो ई कोन। उन गुल जेको हुयो घोटियल उन में जेको ॿिज हुयो उन गुल में हमेशह ॿिज जी ख़बर न आहे त ॿिज थींदो आहे या वणु थींदो आहे या काठी थींदी आहे पर उन में ॿिज हुयो जेको उन में गुलस्तां पर हिकु ॿिज जे दाणे में हली वई। पोइ हाणे ॿिज हुन ॿिज जे दाणे में जो हली वई त हाणे ॿियो त हुनखे खाइणो पीअणो त हुयो ई कोन। हुनखे पेट में सूरु हुयो ई कोन। हिन खे मारणो ख़तमु करिणो हुयो। सो गुल जो ॿिज जेको हुयो त उन महिल ई डॉक्टर जेको हकीम हुयो उन कढी उछले छॾियो। सो मालीअ खे ॾिनो जाई ॿिज बादशाह खे ॾिनो। बादशाह वरी मालीअ खे ॾिनो त हीउ ॿिज काथे काए वञी। हाणे हुनखे काजे खाइणी पीअणी गुल ख़तमु कराइणो हो त उहा सही थी वई। सही हाणे गुल सिधो सो मालीअ वटि अहिड़ो कमु कयो हुते बादशाह जो हिकिड़ो लीमन जो बाग़ हुजे। पोइ लीमन जे बाग़ जो देखभाली कंदो हुयो माली बीठल हुयो। सो उनजो हिसो गुनाहूं मालिकी कंदो हुयो। पोइ उन जे हिकिड़े लीमे जे पहाड़ में न उछलियो उहो ॿिज। पोइ उते पहाड़ में जो उछलियईं त उहो लीमो थी फुटो वरी लीमे जे रूप में उहो ॿिज थी वियो। हुनखे जादू जे ज़ोर ते पंहिंजे हिसाब सां लीमो थी फुटो अथई। पोइ अचे उहा कुझु साल महिनत हली हेॾां होॾां वञी लीमा तयारु थिया बका हिन लीमो जेको झलियो वॾो उन ॿिनि लीमे में अनु हुजे जो बेअंत मतिलबु लीमा हुजनि। पोइ बादशाह खे माण्हू चवंदा बादशाह सलाम त हिन लीमे में वॾी बरकत ऐं ॿियनि लीमनि खां हिन लीमे में घणो आहे इहो छा ॾियांसि। लीमे अनु त पंहिंजे अंदाज़ में हुजे पर हुन में ख़ुशबू बि बेअंत हुजे। पोइ सॼो मुआम जेको मुल्क जो बादशाह जे रियायत हुई उन लीमे जे बाग़ मां ख़ुशबू वठी ॾाढो सुकून मानींदी हुई। पोइ बादशाह जो ॾिठो भणा वॾो हिन में लीमे में ख़ुशबू आहे। बादशाह खे बि ख़बर पई सॼी अवाम खे ख़बर पई। पोइ ॾाइण खे ख़बर पई त भणा इहो लीमे में ख़ुशबू छाजे करे आहे। पोइ हिन ॾाइण पंहिंजे जादू जे ज़ोर ते ॼाइण जी कोशिशि कई त भणा गुलस्तां परी इहो सॼो सिस्टम इन जेकॾहिं इहो बादशाह खे लीमो ॾींदो आहे बादशाह लीमो खाईंदो गुलस्तां परी वरी साॻे रूप में अची वेंदी। हाणे कंहिं मसइलो थिए वरी साॻियो ई उन गुलस्तां परी जेकी न आहे उहा ॾाइण नाटक कयो जो गुलस्तां परी थी रहे पई। सो हिते हिनखे कुझु हाणे लीमे वधण में त वॾो टाइम लॻो न तक़रीबन 5-6 साल थी विया त हिनखे 2-3 ॿार बि थी विया गुल बादशाह मां ॾाइण खे। सो अचे जो जादू जे ज़ोर ते साॻियो 2-3 सालनि खां पेट में सूरु कोन पियो त वरी पेट में हिनखे सूरु पइजी वियो साॻियो ई। गुलस्तन पर जा देरी न कई न्यापो अची वियो गुलस्तन पर जो तुंहिंजी माईअ खे पेट में सूरु पियो साॻियो कहर जो।
गुलशन बादशाह जो आयो ॾिठे त बणा वाकई मोरी माई फतके ते पई। उन महिल देरी न कई नौकरनि खे हकीम घुरायो। हुन चयो हकीम जी ज़रूरत न आहे। चई बाक़ी चई जेको लीमो बीठो आहे जेको ॿाहिरों जेको फलाणे कुंड ॾऊं जंहिंजी ख़ुशबू बाक़ाइदे सॼे शहर में न इन लीमे जी पाड़ूं खोटे। हुन सोचियो त हाणे पाड़ूं खोटायां न हूअं इहे जान काथे छॾींदी। इन जी पाड़ूं खोटे इन जी कुटे ऐं इन जो पाणठ जेको आहे इहो मां पीअंदो मुंहिंजे पेट जो सूरु छॾे वेंदो। बादशाह चयो भला लीमो ख़ैरु आहे लीमा वर लीमनि जहिड़ा जामनि मूं वटि हिकिड़ो वियो त को मसइलो न आहे। घरारी वई त पोइ मां काॾे वेंदुसि। देरी न कई उन महिल बादशाह आर्डर ॾिनो। उहो लीमो खोटिजी उन जी पाड़ूं निकिरी वयूं। लीमे में एतिरो बेअंत हुजे छा वेड़ा लीमो जो बेअंत। पोइ सॼे अवाम खे ख़बर पई पण हेॾो ख़ुशबूदार लीमो बादशाह वटि आहे जो माईअ पेट में सूरु पियो अथसि। सो सॼो अवाम पंहिंजे हिसाब सां लीमो खणी आयो। लीमा मतिलबु हर को मेड़ी आयो पंहिंजे हिसाब सां। हिकु हुते वाणियो रहंदो वाणियो न पर ड्रखण रहंदो हुयो। पोइ उन ड्रखण जेको हुयो त हाणे उन माई चवणु लॻी भला हेॾो ख़ुशबूदार आहे लीमो वञ तूं जाचा त करे मन काथे लभी पवई। पोइ हाणे हीअ जो सिधो सो वियो हुनखे लीमा त का शइ कोन लधा। उते ई फिरी घुमी फिरे पोइ हुनखे पहाड़ हिकिड़ी रहियल हुई। पहाड़ ड्रखण त हुयो हिन पहाड़ हिनखे वणी वई। हिन चयो पाण पहाड़ वॾी सुहिणी आहे सो इहा पहाड़ खणी थो वञा। उहा पहाड़ खणी सिधो सो घर आयो जे लीमा त कोन लधा बाक़ी हीअ पहाड़ आहे हिन में ख़ुशबू ईंदी रखां थो पोइ ॿ टे ॾींहं जेका ॾींहं आहे हीअ ड्रखण त हुयो हुनखे काठी जी वरी कम जी आहे सुकंदी त वरी मां इस्तेमालु कंदुमि। हीअ साईं सिधो सो हुते रखी। पोइ हाणे कुदरत मुंहिंजी अलाह जी शहज़ादी जेकी गुलस्तां परे उनजो जिस्म उन में हुयो रूह। उहा देरी न कई उन महिल हिकु राति जो उन में कुदरत मुंहिंजी अलाह जी कुआ त तव्हां ॾिसंदा हो त इहे कुआ वॾा ख़तरनाक आहिनि। हिते असांजा डर खणी घरनि में साईं छा ॻोॾा का शइ छॾींदा न आहिनि कुझु बि। मुंहिंजी त निभागाए वाइरियूं बि कुतरे वेंदा आहिनि चार्जरनि जूं ऐं बैटरीअ जूं। सो इहे कुआ जेका एॾा निगाह आहिनि ॿिली न हूंदी त पोइ कुआ वॾो हमिलो कंदा आहिनि। पोइ इहे कुआ खोटींदा सिधो सो उन काठीअ खे खोटणु लॻा। काठीअ खे जंहिंमहिल कुतरणु लॻा हेॾो होॾो उन में शहज़ादी निकिरी पई। हाणे शहज़ादी अहिड़े हिसाब सां निकिती वॾी थी वई न नंढी पूरी नंढो ॿार जंहिं हूंदो आहे न गुलाब जो गुल उहा उन में ज़ाहिर थी पई। सम्झ जेतिरो गुलाब ॿार जा शहज़ादी ज़ाहिर थी पई। पोइ उन जंहिंमहिल उहा जो ज़ाहिर थी पई सॼो हिन जो घर जेको हुयो सो शुआ थी वियो। हिननि जो त बणा सां घर में लाइट न बिजली अंगर हुन मेण बत्ती बि हुई उनजी बि पूरी सारी हुन तेल कोन गैस कोन हो। हीअ शुआ छाजो थी वियो ॾिठो न बणा हिकिड़ी छोकिरी शहज़ादे जे ते जारीअ ते वेठी आहे। चवणु लॻा जिन आहे भूत आहे छा आहे। चई न जिन आहियां न भूत आहियां। चए बाक़ी छा आहे। हिन चयो त मां इंसान आहियां हिकिड़ी परी आहियां सो मां भुल में हिते किरी पई आहियां। हिन जो सही आहे। से हाणे उन जेको हुयो ड्रखण उन वटि धीउ जी औलाद हुई कोन। हिन करे धीउ जी औलाद बि थी पई हुयसि औलाद कोन हुयसि। हिन अची हिन जी मालिकी कहणु लॻो शहज़ादी गुलस्तां परीअ जी अॼु नंढी सुभाणे वॾी वञी तयारु थी। पोइ हुते हिकु धोतियूं रहंदियूं। पोइ धोतियुनि जी रोज़ी हाणे मोबाइल ने ख़राबु करे छॾी आहे अॻे धोतियुनि जी रोज़ी वॾी हूंदी। पोइ हाणे न्यापे ॿापे लाइ जा ॿिए कमकार लाइ धोतियूं माण्हू रखंदा हुआ। पोइ वरी अहिड़े हिसाब सां इहे धोती जो हुई त घुमंदी फिरंदी आई त हिनखे जेकी ड्रखण जी धीउ हुई उहा हिनखे वॾी वणी वई। धोतीअ सोचियो त हीअ एॾी सुहिणी आहे जेकर गुलशन बादशाह त हिन जी पाण में कंटेक्ट करे ऐं गुलशन बादशाह त मूंखे मालो माल करे छॾींदो। हीअ सिधो सो वई गुलशन बादशाह खे चईं त हिकिड़ी अहिड़ी ख़ूबसूरत आहे ड्रखण जे घर में सो बेअंत। पोइ उन सां जे सेटिंग कराए ॾियां त पोइ चईं आई ॿी एॾी सुहिणी आहे त भली तुंहिंजी मर्ज़ी सेटिंग करे ॾिजे राज़ी आहे त पोइ त मूंखे छा आहे मां बादशाह आहियां। बादशाह खे हिन चयो सही आहे। हाणे बादशाह खे चवणु वई सिधो सो हीअ बादशाह सां सलाह करे वई गुलस्तां परीअ ॾे इहा धोतीअ सॼो हवालु कयसि मां ख़ुशि आहियां ख़ैरु आहे हीअं शादी शुदी आहे हेॾो होॾो हवालु कयसि। बादशाह खे फुंडाइणु लॻी हेॾो होॾो। बादशाह खे चई हीअ चवणु लॻी जहिड़ो तूं सुहिणी आहे। गुलस्तां परीअ खे चई तहिड़ो असांजो बादशाह आहे गुलशन बादशाह सुहिणो आहे ॿई सुहिणा आहिनि। हाणे हीअ त चवणु लॻी चवे त मुंहिंजे मुड़ुस जे बारे में थी जेकर तूं इन सां मां तुंहिंजी शादी करायां त पोइ चई जे हू राज़ी थींदो। चई हा। चई हू राज़ी थिए थो त मां इहे ॿ टे निशानियूं ॾियां थीसि सो इहे वञी उनखे ॾे। सो हाणे मानी ॿ पचाए ॾिनईसि ऐं छा वेठा हिकु टुवाल ॿधी ॾिनईसि। टुवाल में उहो टुवाल गुलशन बादशाह ॾिठो को हिन वटि। गुलशन बादशाह खे जंहिंमहिल मानी ऐं टुवाल मिलियो ऐं चयईं त फलाणे बाग़ में मूंसां मिलणु अचे हिनखे निशानियूं इहे ॾिजांइ पर कंहिंसां ॻाल्हि न करे चइजांसि। हुनखे ख़बर आहे त ॾाइण रहे थी ॾाइण जी ख़बर पए त इहा वरी अचे असांखे दुश्मन थींदी। ॾाइण जी त हुनखे ख़बर हुई न हुनखे गुलशन बादशाह खे न हुई।
सिधो सां गुलशन बादशाह खे धोतीअ उहे टुवाल बि ॾिनो उहे बमानियूं बि ॾिनई त चई हाणे हीअं थी चवे त फलाणे बाग़ में मूंसां राति जो मिली वञे हिन टाइम ते हिन ते टुवाल सुञातो या ख़ुदा न बुलाए मुंहिंजी घर वारी टुवाल पर हिन ॾे कीअं वियो हिन जो मिर्सा साईं मूरत आहे कहिड़ी सिधो सां वरी उहो बाग़ में जो वञे त भणा हुन करे हुन कर तूं भणा चई तूं जे हिते आहे त मूंसां गॾु केरु आहे चई यार डाइण आहे हिन डाइण मूंसां सॼो लका जेको बि मूड़ खां वठी वञी हिन जे पुॼण ताणी सॼो हवालु करे गुलशन बादशाह खे हिन ॿुधायो गुलशन बादशाह खे चई हाणे कीअं मसइलो थिए जे हाणे इहो तुंहिंजी शादी शुरू थियल आहे सॼे अवाम में ख़बर आहे हाणे हिन डाइण खे ॿारनि लाइ कुझु गुम कर जा मार त पोइ तोमां शादी कंदासीं बादशाह देरी न कई उन महिल माईअ खे टुओ घुरायो हुनखे भाउ हेॾे साड़े फिटी कयईं वरी साॻी शादी हिनजी ॾखण जी धीउ सां करे उन शहर में ख़ुशि लॻो वेठो कल्ह ॾिठुमि ॾाढो ख़ुशि लॻो वेठो हीअ कहाणी पसंदि अचे त असांजे सिंध सलामत चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन घंटी खे लाज़मी हणिजो ऐं जे तव्हां फेसबुक ते पेज ते मुंहिंजो ॾिसी रहिया आहियो हीअ वीडियो सो लाज़मी हिन खे शेयर ऐं फॉलो लाज़मी कजो हिन पेज में बायो में लिंक अथव यूट्यूब जी उहा ज़रूरु सब्सक्राइब उनखे कजो अस्सलाम वालेकुम या अली मदद दुआउनि में यादि रखिजो।